अस्सलाम वालेकुम दादा। साईं वालेकुम सलाम। नालो था तव्हांजो? मुख्तियार अली भट्टी बाबा। किथां जा रहवासी आहियो दादा? बाबू साहब बंगलो मोटणपुर महलो बाबू। छा मसलो थियो दादा? असांजो भाउ कुझु ॾींहं अॻु में 16 तारीख़ ते निकिरी वियो आहे। जेको आहे सो 7 टाइम हुयो, सुबुह जो निकिरी वियो। चए चांहि पीए चां मां नालो? अब्दुल फताह भट्टी। जी हा। चांहि पीए चां मां रोज़ाना तुंहिंजो अचणु वञणु हुयो। जेको आहे सुबुह जो 7 बजे निकिरी वियो आहे त उन खां बाद में असां चयोसीं को माइट मिट ॾे वियो हूंदो। वरी न्याणी छाणी आहे, माइट मिट आहे, उन्हनि ॾे फ़ोनियूं कयूंसीं, भाऊ तव्हां ॾिया, भाऊ तव्हां ॾिया। चयूं असां ॾे न आहे। पोइ इन हिसाब सां असां वरी पंहिंजे हिसाब सां संगत साथ खां पुछियोसीं हे हो, नेठि असांखे 10 पंध भाऊ सलीम किथे बि नथो मिले। पोइ इन हिसाब सां असां चयोसीं त असांजो बाबा जी जॻह ते असांजो बाबा फोत थी वियो, 5 साल जा असां हुयासीं। बाबा खां पोइ असांखे बाबा जी कॾहिं कमी महसूसु करणु न ईंदी हुई। उन खां बावजूदि जेको आहे त हिन टाइम असां ईद जो मौक़ो लॻो पियो आहे, असां एॾा परेशान आहियूं। मतिलबु असांखे बचा बि पंहिंजा नथा वणनि। जो असांजो वॾो भाउ न आहे घर में, असांजे घर जी सूंहुं आहे, असांजो वॾड़ो आहे। माना असां ॾिसंदा आहियूं असांजो हर ॾुख हर ग़म दूरि थींदो आहे। माना ख़ुशि रहंदा आहियूं, ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़रंदी आहे। हिन टाइम असां बिल्कुलु परेशान आहियूं। मसलो छा थियो? छा सम्झो ज़हनी तवाज़ुन सही न आहे, काई नाराज़गी थियसि? छा मसलो थियो जो 16 तारीख़ खां अॼु 21 तारीख़ वई? जी भाऊ माना जी। 5-6 ॾींहं हुन बावजूदि छो? छा भाऊ मसलो थियो? ॻाल्हि इहा आहे त कुझु टाइम अॻु में 2-4 साल अॻु में भाऊ खे दिमाग़ी फारेज थी। भाऊ दिमाग़ी फारे जो पोइ असां इलाज विलाज करायोसीं। कुझु दुरुस्त हुयो, घुमणु फिरणु जहिड़ो हुयो। डॉक्टरनि चयो त हिन खां वधीक सेटिंग में नथो अची सघे भाऊ। पोइ असां चयोसीं भाऊ बसि तूं जेका हयाती आहे तुंहिंजी, दवा खाईंदो आहे, मेडिसन खाईंदो आहे, दवा वठंदा रहंदा आहियूं। 2 गोरियूं अधु अधु करे खाराईंदा आहियूं राति जो। वरी सुबुह जो ओके हूंदो आहे, घुमंदो फिरंदो आहे, हे हो मानी टिकी खाईंदो आहे। भाऊ मतिलबु उथणु वेहणु घुमणु फिरण में बि माना नाज़ुक तबियत अथसि, तबियत न साज़ रहंदी आहे भाऊ जी। जंहिं बि भाउ खे हथायो आहे, ख़ुदा रा असांखे महिरबानी करे हिन नंबर ते असां सां राब्तो कयो वञे। हुननि जा वॾा असांजे मथां अहसान थींदा। केर बि आहे, दीवान आहे, स्लीपर आहे, केर बि भाउ आहे असांजो, कहिड़े बि शहर में रहे थो, असांजो भाउ हुनखे नज़र आयो आहे, महिरबानी करे असां सां तावन कनि, असां सां वास्तो कनि। हुननि जा असांजे मथां अहसान थींदा भाऊ सलीम। जी सिंधु वासियो, भाउ जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। भाउ जी पंहिंजे वॾे भाउ सां मोहबत जो इज़हार ॾिठो। चवणु अथसि त 16 तारीख़ खां लापता थी वियो आहे, 21 तारीख़ बि गुज़री वई, पर हिन ताईं कोई दस पतो न आहे मिलियो। भाऊ जन पाण रतदरो मोटरपुर मोहल्ले जा रहवासी आहिनि। अचानक ई हिननि सां वाक़ियो थियणु सम्झ खां ॿाहिरि आहे ॻाल्हि। ऐं मुंहिंजे ख़्याल रिपोर्ट बि तव्हां थाणे ते जी कराए जी चुको आहियो, भाऊ, रिपोर्ट एंट्री थाणे ते कराए कयो। छॾी आहे भाऊ। उनजे बावजूदि बि हिन ताईं कोई दस पतो न आहे मिलियो। तमामु सिंध वासियुनि खे अपील थो कयां त वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कंदा त जीअं असांजो पैगाम उन्हनि ताईं पहुचे, हू जल्द खां जल्द पंहिंजनि बचड़नि सां, पंहिंजनि भाइरनि सां मिलनि ऐं ईद ख़ुशीअ जी गुज़ारनि। ईद जिते असांजी हुजो, ख़ुशी। शाद हुजो, आबाद हुजो, महिरबानी।